खबर शामिल क्यों था मटियारी में जानण फ़कीर की रिपोर्ट मूजिब पलीजाणी वासियुनि पारां सिरूं ठाहींदड़ भठन मालिकनि खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। एहतजाज कंदे ह्यूमन राइट्स कमीशन फॉर पीस एंड जस्टिस पाकिस्तान के सदर सागर सोलंकी, सिंधी अदबी संगत ज़िले मटियारी के राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकी, शहीद बेनज़ीर भुट्टो वेलफेयर सोसाइटी ज़िले के सदर मोहम्मद सिद्दीक जहेजो, सिंधी अदबी संगत शाख पलीजाणी के सेक्रेटरी शौकत बाटे, रुज़वान सोहू ऐं ॿियनि चयो त कुछ महीना अॻु डिप्टी कमिश्नर मटियारी पारां सिरनि जो रेट मुक़ररु करे हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो हो, जंहिंमें भठन मालिकनि खे पाबंद कयो वियो हो त इन रेट ते हिकु नंबर सिर विकिरो कयूं वञनि, पर हिते भठा मालिक 2 नंबर सिर ॾेई 1 नंबर जो अघु वठी रहिया आहिनि ऐं सिरुनि जी फ़ी टाली में 100 खां 150 सिरूं घटि ॾिनियूं वञनि थियूं। असां ग़रीब मज़दूर पंहिंजो पेट गुज़र सफ़र करे रहिया आहियूं ऐं पंहिंजा घर ठाहे नथा सघूं, पर सिरुनि जा भठा मालिक असां मिसकिन माण्हुनि खे बि बख़्श नथा कनि, ॿिन्ही हथनि सां फुरे रहिया आहिनि। एहतजाज कंदड़नि डीसी मटियारी खां मुतालबो कयो त पलीजाणी में सिरुनि जे भठन मालिकनि जे अहिड़े अमल जो नोटिस वठी पंहिंजे जारी कयल नोटिफिकेशन ते अमल कराए ऐं परेशानी ख़त्म कई वञे।